अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जियारियो जन, विछड़ साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त नाई जोगी जाॻाए वियो। 1953 ईस्वीअ जी पछाड़ी या 1954 ईस्वीअ जी शुरूआत हुई। शायदि 54 जो साल हो जो मां उन साल जिना कोर्स छॾे सिंधी मदरसे में सिंध मुस्लिम कॉलेज जे खुलियल हॉस्टल में मुंतकिल थी वियो हुउसि। को मोकल जो ॾींहुं हो या असां ॿिन्ही पार्टनरनि जो मूड कॉलेज वञण जो कोन हो। आउं अञा सुस्तीअ खां लेटियो ई पियो हुउसि जो ॿाहिरां आवाज़ ॿुधमि। जनाब अब्दुल रशीद एच भट्टी अलोरी जन हिन कमरे में रहंदा आहिनि? ही 35 हसन अली हाउस आहे नी? हाओ, मूं ॿुधो मुंहिंजो पार्टनर दुर्ममद भुट्टो पुछा कंदड़ सां ॻाल्हाए रहियो हो। अञा शायदि सुता पिया आहिनि। तव्हांजो को कमु अथनि छा? हाओ यार, उन्हनि साईं त मिलण आयो आहियां बसि। कमरे जो दर खुलियो। मूं मुंहं तां चादर हटाए पार्टनर खां हथ जे इशारे सां पुछियुमि त केरु हो। हिन साबुण ऐं टॉल रखंदे चयो, हुलियो फार्म त महाजन वारो अथसि, पर ॻाल्हाए सिंधी पियो। को महिमान थी ॾींहुं मुंहुं। उहे शायदि महीने जा पोयां ॾींहं हुया। घरां मिलंदड़ 100 रुपयो उन्हनि ॾींहंनि में पोयनि पसारनि में हूंदो हो या साह ॾेई चुको हूंदो हो। मां जल तूं जलाल तूं आई भला टाल तूं चवंदो खट तां उथियुसि ऐं कमरे जो दर खोले ॿाहिरि बीठल हमराह ते नज़र विधमि। ॾिसंदे ई अवल त छिरक भरिजी वियुमि। सम्झुमि त शायदि मोहम्मद अली जिनाह जो रूह अॻियां बीठो अथनि। उहो ई कद काठ, उहा शेरवानी, उहा ई जिनाह केप। पर मोनोकल बजाए ऐनक ॾिसी ख़ातिरी थियमि त उहो हज़रत न हो। वरी जो हेठि नज़र कयमि त शलवार बजाए गिरगिलो तंग न पाजामो ऐं बिना जोराबनि ऐं पालिश जे बूट ॾिसी वधीक पक थियमि त को जीअरो जाॻंदो बंदो आहे। हथ में हिकु वॾो थेलो जहिड़ो अॼुकल्ह मेडिकल रैप खणी घुमंदा आहिनि। सम्झुमि त पार्टनर सच पिए चयो त को महिमान आहे। फरमायो, मूं में कमु आहे छा? मूं ॾांहुं हथ वधाए चयो, हाओ ज़ोरावर। हिन हेॾे होॾे तकींदे मूं ॾांहुं न निहारींदे चयो, मां अब्दुल वाहिद सिंधी आहियां। ॼण मूं ॾांहुं निहारण जी हिमत न कंदो हुजे, पर पोइ ख़बर पियमि त संदसि ॻाल्हाइण जो नमूनो ई अहिड़ो। मौलवी अब्दुल वाहिद सिंधीअ जो नालो को मूं लाइ नओं कोन हो। पाकिस्तान इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे नई ज़िंदगी तॾहिं खां असांजी प्रेस ते ईंदी हुई जॾहिं 1941 ईस्वीअ में सिंधी सहाफ़त जी इदारत हेठि 15 रोज़ा हाणोकी इबरत ऐं बरसाति जी साइज़ में लेथो में छपबी ऐं शाया थींदी हुई। पर जीअं जंहिं कैफ़ियत ऐं हुलिये में ओचितो हिन जी मूंसां पहिरीं मुलाक़ात थी रही हुई त मुंहिंजो उन पासे ख़्याल ई न वियो त उहो अब्दुल वाहिद सिंधी हूंदो। सम्झनि त बाबा जो को देवबंदी संगती या कंहिं मदरसे जो सफ़ीर हो ऐं उगाड़ीअ ते निकितो हो। मूंखे अंदरि अचण जी दावत ॾिनी। खट ते थी वेठुसि ऐं हू हमरा अधु मण खन जो वज़नी, छो जो ॿाहिरि थेलो झलियो बीठो हो त उन हथ वारो पासो कुझु झुकियल हुयुसि। फर्श ते रखी कुर्सीअ ते थी वेठो। मां अवल त कुझु मिंट माठ हैरत में संदसि होलीअ खे ॾिसंदो रहियुसि। मूं केतिरा ई मौलवी ॾिठा हुया। मज़हबी मौलवी ऐं आलिम घराणे में ॼाओ निपनो होसि। ठेड़ीअ जे मदरसे में कुझु वक़्तु तालिब इल्म रहियो होसि, पर अहिड़ो मौलवी कॾहिं कोन ॾिठो हो। ॾाढ़ी त चट, पर मुछूं बि मुल्क मैदान। मिंट ॾेढ में सभिनी ॼाणूं दुआ सलाम वारनि ऐं ॾिठल वाइठलनि मौलवियुनि जा हुलिया अॻियां फिरी आयमि, पर सिंधी साहिब जो हुलियो कंहिं सां बि न ठहिकियो। नेठि हैरत तॾहिं ख़तमु थी जॾहिं अख़बारी दुनिया खे यादि कंदे हिकु मौलवीअ खे ॾिनल ख़िताब लसाट मौलवी यादि अची वियो। जॾहिं अलवईद वारनि सां
खोड़े जा इख़्तिलाफ़ थिया त हिन पंहिंजी हिकु नई अख़बार नवाए सिंध कढी, जंहिंजो एडिटर जूनू सहाफ़ी ऐं आलिम दीन मौलवी अब्दुल गफ़ूर सीताई हुयो। सीताई साहब ऐं खोड़े जो पाण में पुराणो ऐं पको ऐं तोड़ निभाइण वारो नातो हो। पोइ अची अल वहीद ऐं नवाए सिंध में ज़ुबानी ऐं कलमी जंग लक़बनि मेहणनि जी ॾे वठि ऐं छेड़छाड़ शुरू थी। उन मौक़े ते सीताई साहब शायदि पंहिंजे अख़बार में मुख़ालिफ़ धुर ते मज़हब जे नाले सां का टेका टपणी कई। ॿिए ॾींहुं अल वहीद में सीताईअ जो फोटो सां उन जो जवाबु आयो। फोटो हेठां उनवान ॾिनो वियो, लसाट मौलवी अब्दुल गफ़ूर सीताई। सीताई जी तस्वीर अखियुनि अॻियां अची वई। फ़र्क़ु रुॻो उहो हो त उनखे ऐनक कान हुई ऐं मथे ते सिंधी साहब वारी जिना केप बजाए अनवर केप हुई। सो मुंहिंजे अॻियां उहा शख़्सियत वेठी हुई जंहिंसां मिलण लाइ मां 4-5 सालनि खां वाजाईंदो रहंदो हुउसि। मां उथी साणसि झुकी मिलियुसि। अड़े ज़ोरावर, छा पिया करियो? हिन इनकिसारीअ विचां चयो, बाबा तव्हांजो ज़मानो आहे, असां त अची छेव कयो आहे। हीअ क़ौम हाणे तव्हांजे आसिरे आहे। तव्हां में उमीदूं आहिनि। तव्हां ई सिंध जा अज़ीम फ़र्ज़ंद थियण वारा आहियो। ज़ोरावर यार बसि हाउनी, ऐं जे थोरो गुस्ताख़ थियो त अॻियां या पोयां अड़ी जो इलाहाक़ संदसि तकिया कलाम हुयो। उन करे ई अॻिते हली असीं सभु खेसि चाचो ज़ोरावर करे कोठींदा हुआसीं। छो था असांखे शर्मसार कयो? मां संदसि इनकिसारी ऐं निहठाईअ जे आॾो लाचार ऐं शर्मसार थी वियो हुउसि। अड़े यार, तूं त छुपियल रुस्तम निकिते। हिन झुकी पंहिंजे अधमण वारो थेलो खोलियो ऐं माहियानी नई ज़िंदगीअ जो ताज़ो परचो कढी खोले मुंहिंजे अॻियां कयो। हीउ तव्हांजो लिखियलु आहे न? साल 1953-54 लाइ सिंध मुस्लिम कॉलेज मग़ज़न जो एडिटर नूरदीन सरकी हो। मूंखे हिकु मज़ाया फीचर सच जा मुंहिंजी बाक़ाइदे पहिरीं लिखणी हुई ॾिनो हो। उहो मक़ज़न में उन नाले सां शाया थियो हो जंहिंसां मौलवी साहब अची मुंहिंजी पुछा कई हुई। सिंधी साहब उहो फीचर नई ज़िंदगीअ में ॾिनो हुयो ऐं परचो मूंखे ॾियण लाइ खणी आयो हो त मां सम्झी सघां थो त पंहिंजी पहिरीं तख़लीक़ हिकु नामुर ऐं अकेले सिंधी अदबी रिसाले में ॾिसी मूंखे केॾी ख़ुशी थी हूंदी। पार्टनर उन महिल कपिड़ा मटाए केॾां ॿाहिरि निकितो पियो वियो। मूंखेसि कैंटीन तां चांहि बिस्किट ऐं मेस तां पंहिंजी नेरनि मोकिलींदो वञण लाइ चयो त मौलवी साहब यकदमि उथी बीठो। नड़े यार, चांहि जो वक़्तु किथे आहे? अञा फलाणे ॾे वञिणो आहे। उनखां पोइ वरी फलाणे वटि वञिणो आहे। प्रेस में वञी प्रूफ खणणा आहिनि। ऑफिस में घणो कमु आहे। मां रुॻो इन लाइ आयो हुउमि ते ईंदड़ महीने जो परचो तयारु थी वियो आहे। उनखां पोइ वारे जे लाइ अफ़सानो लिखी ॾियो ज़रूरु। मूंखे हफ़्ते में खपे, पर हुजे मज़ाहिया। उन अदब जी सिंधीअ में खोट आहे। रुॻो बिरोही साहब ऐं किरोड़पति विया लिखनि। हाणे तव्हां बि उन लाइन ते ई लिखंदा रहो बसि। ऐं थेलो खणी हथ मिलाए वरी आचर ॾींहुं अचण जो चई हलियो वियो। मौलवी साहब उहो को रुॻो मूॾे ऐं पहिरियों भेरो कोन आयो हो। नवनि लिखंदड़नि खे हिमथाइण तोड़े पुराणनि खां ज़ोर आवरी करे मवाद वठणु संदसि रोज़मर्रा जो कमु हो। कॾहिं रबानीअ जे कमरे में नज़रियो हो, कॾहिं सिराज वटि, कॾहिं हफ़ीज़ जे कमरे में, त कॾहिं अहसान वटि सिंध मुस्लिम कॉलेज जी स्टाफ कामन रूम में, कॾहिं ॾिस त DG कॉलेज जे लाइब्रेरी में मरहूम गफ़ूर अंसारीअ वटि वेठो आहे, त कॾहिं 3 ॾाकिणियूं चढ़ी अयाज़ कादरीअ जे रामबाग वारे फ्लैट में अची पुॼंदो हो। कॾहिं खारादर में रशीद आख़ुंद वटि, त कॾहिं इंफॉर्मेशन ऑफिस में ख़ालिद वटि। ॻाल्हि ॿोल जो तात पर्ज ऐं मक़सदु साॻियो ई। ज़ोरावर, पोइ भला हाणे छा था ॾियो? ईंदड़ पर्चे लाइ त अफ़सानो ॾिनो अथमि न। अड़े यार, उहो त तयारु आहे। हू पंहिंजे तारीख़ी थेले मां ईंदड़ पर्चे जी डमी कढी अॻियां रखंदो। ॿी पर्चे लाइ कुझु ॾियो नी। बसि मां कुझु न ॿुधंदुसि। फलाणे ॾींहं ते ईंदुसि। कुझु न कुझु ज़रूरु मिलणु घुरिजे बसि। उहो ई हथु थेले में ऐं मौलवी साहब जे गोॾनि ते ज़ोर। मुंहिंजे ख़्याल में मौलवी साहब उहो माण्हू हो जो नई ज़िंदगीअ जी इदारत दौरान कराचीअ में
घणे में घणो घुमंदड़ ऐं निगाहींदड़ शख़्स हूंदो हो। कॾहिं पंध त कॾहिं बस ते, कॾहिं ट्राम ते त कॾहिं साइकिल रिक्शा ते। तंहिं शुरूआती वक़्त में अञा ऑटो रिक्शाऊं कोन निकितियूं हुयूं। नई ज़िंदगीअ लाइ मवाद हथु करणु, उन खां आला मयार ॾियणु, सिंधी अदब जी ख़िदमत करणु, नौजवान अदीबनि खे हिमथाइणु मौलवी साहब जी ज़िंदगीअ जो मक़सदु हुयो। मुंहिंजे ख़्याल में इन पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी घर ॿार बजाए नई ज़िंदगीअ लाइ वक़ुफ़ करे छॾी हुई। या अणसिधीअ तरह सिंधी अदब लाइ उन जी तस्दीक दाह जे अंदाज़ में संदसि पुटु आसिफ़ जीलानी बि कंदो हुयो, जो असां सां गॾु कॉलेज में पढ़ंदो बि हुयो, ते DSF में बि सरगर्मीअ सां कमु कंदो रहियो। हू चवंदो हो त असां हफ़्तनि जा हफ़्ता संदसि मुंहुं न ॾिसूं। सुबुह जो थेलो खणी निकिरंदो आहे, राति जो अलाए कंहिं वेल मोटंदो आहे। हिन लाइ मोकल ऐं आचर बि का मानी या फ़र्क़ु नथो रखे। मौलवी साहब तन ॾींहंनि में नई ज़िंदगीअ जी बुनियादी एडिटर जी हैसियत सां चार्ज संभाली, जॾहिं सिंधी अदब निहायती नाज़ुक हालतुनि ऐं मुश्किल मंज़िलनि मां गुज़री रहियो हुयो। मुल्क जी विरहाङे सां गॾोगॾु लिसानी ऐं सकाफ़ती विरहाङे सबबि जो रुगो सिंध लाइ हुयो, सिंधी ज़ुबान ख़तरे में पइजी चुकी हुई ऐं अदब, ख़ासि करे तरक़ी पसंदि अदब जो नओं फुटी उसरी हलियल ॿूटो वण थियण खां अॻे ई ॼण सोकड़े जो शिकार थी सुकी वियो। मौलवी साहब उन ज़माने में उन सुकल ॿूटे जी आबियारी ऐं ख़िदमत करे खेसि वॾी फरदार वण जी मंज़िल ते रसायो। असां हमअसर अदीबनि ऐं असां खां पोइ जे हमअसर अदबी टोले जी जा हिमत अफ़ज़ाई वेंदे ज़ोरीअ वेही लिखराए वठण ताईं मौलवी साहब कई, तंहिं सिंधी अदब खे ॼण नई ज़िंदगी ॾेई छॾी। ॿिया दोस्त एतराफ़ कनि या न, पर मां पंहिंजे अदबी निशो निमा में मौलवी साहब जी क़दरदानी, हिमत अफ़ज़ाई ऐं उस्ताद जियां लकुण खणी कमु वठण वारे किरदार जो वॾो हथु सम्झंदो आहियां। सिंधी अदब में कहाणी नवेस ख़वातीन खे मुतारिफ़ ऐं संदन हिमत अफ़ज़ाई करण में बि मौलवी साहब जो नालो सिंधी अदब जी तारीख़ में अहम जॻह वालारींदो। सुमेरा ज़रीन, माताब महबूब, रशीदा हिजाब, इक़बाल परवीन सुमरो, लार्क सिस्टर्स तोड़े खरल छोकिरियुनि जे अफ़साननि खे बि पहिरियों नई ज़िंदगीअ ई शाया कयो। हिन न सिर्फ़ु नवनि लिखंदड़ छोकिरियुनि खे हिमथायो, पर पुराणियुनि हालतुनि खां मायूस थी लिखणु छॾे ॾियण वारियुनि ख़वातीन खे बि वञी ॻोल्हे हथु कयो ऐं खाउनि नई ज़िंदगीअ लाइ लिखराए संदन सिंधी अदब में वेसा ऐं ईमान ताज़ो करे छॾियो। उन्हनि में ज़ीनत चन्ना, रोशन मुग़ल, बेगम ख़दीजा, दाऊद पोटो ऐं नईमा जुमू तेजाणी जा नाला सरे दस्त यादि था अचनि। उन ते असांजा शरीर ऐं साणसि गुस्ताख़ दोस्त चर्चो कंदा हुआ त मौलवी साहब असांजे मुक़ाबले में छोकिरियुनि ऐं औरतुनि खे वधीक लिफ्ट कराए रहियो हो। मरहूम उन खे चर्चे बजाए साबिया सम्झी चिड़ी वेंदो हो। अड़े छोरा, तव्हांखे थियो छा आहे? को शर्म धारियो। जहिड़ा तव्हां मुंहिंजा बच्चा, अहिड़ियूं हू मुंहिंजूं न्याणियूं। पंहिंजे भेनरुनि सां बि साड़ था करियो। पोइ हू हिकु वॾो लेक्चर ॾींदो हो त जेसीं ताईं असांजे क़ौम जी सिनफ़े नाज़िक ज़िंदगीअ जे हर शोबे में न रुगो अदब में अॻिते वधी मर्द जे मुक़ाबिलो नथी थिए, उन सां गॾु जिदोजहद में शरीक नथी थिए, तेसीं ताईं क़ौम जो भलो न थींदो, न थियणो हो। पोइ संदसि कावड़ तॾहिं लहंदी हुई जॾहिं ऑफिस में वञी खेसि कुझु मवाद ॾेई संदसि चांहि पी अचबी हुई। नौजवाननि ऐं नए नस्ल जे ख़्यालनि जी नुमाइंदा हुजण जी दावा त नई ज़िंदगी कई थिए पई, पर गॾोगॾु सिंध जे कोहना मुश्क ऐं तजुर्बेकार अदीबनि खे बि नई ज़िंदगी न विसारियो। असांजे बुज़ुर्ग आलमनि ऐं अदीबनि वटि बि मौलवी साहब जा चकर पिया हलंदा हुआ। मौलवी साहब जे दौर वारी नई ज़िंदगीअ में पुराणनि आलमनि ऐं अदीबनि जी सिंधी ज़ुबान, अदब, सकाफ़त ऐं तारीख़ जहिड़नि मौज़ूअनि ते मज़मूननि ऐं मक़ालनि जी फ़हिरिस्त ॿुधाईंदी त मौलवी साहब रिसाले खे हर तरह मुकमिल ऐं मयारी करण लाइ केॾी न जाखोड़ कंदो। शाम जे वक़्त मां अक्सर राशिदी साहब हसामुद्दीन राशिदी वटि वेंदो हुउसि। उते अक्सर हिन सां मुलाक़ात थींदी हुई। साॻियो ई वज़ीफ़ो विर्द ज़ुबान, साईं पोइ ॿिए परचे लाइ का महिरबानी करियो नी। राशिदी साहब साणसि काफ़ी गुस्ताख़ हो ऐं साणसि चर्चा बि कंदो हुयो। हिन संदसि थेले ते उमर अयार जी ज़ंबील नालो रखियो हो। सॼो दफ़्तर उन में हूंदो हो।
हलंदड़ महीने जा कुझु पर्चा, ईंदड़ महीने जी डमी प्रूफ ऐं ॿियनि ईंदड़ पर्चनि जो मवादु। सभ खां वधीक त प्रूफ कटे डमी ठाहिण लाइ हिकु वॾी 1.5 सेर खनि वज़न जी कैंची ऐं खौर जी बोतल बि पेई हूंदी हुई। सरकारी लेटर, हेड पैड ऐं लिफ़ाफ़ा। तंहिंखां सवाइ जॾहिं राजदी साहिब खे घणो तंग कंदो हो त चर्चे में चवंदो हुउसि, मौलवी हाणे वञ न त सुभाणे ॻंढी कप करे ॿधाईंदो आहे। राजदी साहिब जो इशारो संदसि थेले वारी कैंचीअ ॾे हूंदो हुउसि। उन तारीख़ी थेले लाइ मां चवंदो हुउसि त मौलवी साहिब जो जुमिले वज़न थेले समेत 1 मण हो, जंहिंमां 19.5 सेर थेलो ऐं बाक़ी मौलवी साहिब रब्बानी उनखे नई ज़िंदगीअ जे घुमंदड़ फिरंदड़ मोबाइल ऑफिस चवंदो हो। हुसैन शाह राजदी चवंदो हो त मौलवी साहिब उन में के अहिड़ियूं क़ीमती शयूं खणी थो घुमे जे हर शइ खां प्यारियूं अथसि, छो जो असां कॾहिं बि मौलवी साहिब खे बग़ैर उन थेले जे न ॾिठो। के शरीर दोस्त खेसि चेड़ाईंदा हुआ त उन में ज़रूरु का नई लेखिका खयो घुमंदो थो वठे। पर मौलवी साहिब ते ॼण सभु चर्चा गभा ईअं हूंदा हुआ जहिड़ो मेण ते पाणी, जहिड़ो मेण ते पाई जवाबु सदाईं उहो, पोइ भला ज़ोरावर ॾियो न कुझु नई ज़िंदगीअ लाइ। उहो अक्सर वेठे या दग पंध वेंदे ग़ाइब दिमाग़ या गुमसुम नज़र ईंदो हो। ऑफिस में बि 2 लफ़्ज़ ॻाल्हाए माठ थी गुम थी वेंदो हो। जे ओचितो मिली वञण ते या मुखातिब थींदे पुछेसि त चाचा काॾे पे घुमियव त छिरक भरे ख़्यालनि जी दुनिया मां मोटी ईंदो ऐं उहो ई जुमिलो ज़ुबान मां निकिरंदुसि, पोइ भला यार छा थो ॾींहुं ॿिए पर्चे लाइ। उन हद ताईं इश्क हो, ओनू हो ऐं उणतुण हुई मरहूम खे नई ज़िंदगीअ लाइ बकौल आसिफ जीलानीअ औलाद खां बि वधीक। जॾहिं सिंधी साहिब रिटायर कयो त कुझु वक़्तु रिसाले में सलाहकार तौरु एज़ाज़ी तरह कमु कंदो रहियो। जॾहिं उन ख़िदमत खां बि महरूम कयो वियो त वञी वीचारे जामिया मलिया मलीर वसाई। पोइ जा रिसाले जी हालत ऐं मयार वञी बीठो, उन ते हू ईअं हैरान ऐं परेशान हूंदो हो जीअं का माउ ॿार खे विञाए या गुमराह थींदो ॾिसी थींदी हुजे। यार कुझु नई ज़िंदगीअ लाइ कयो ज़ोरावर, रिसालो हथनि मां पियो वञे। पर पंहिंजे वस में छा हो? पंहिंजा ई मौलवी साहिब जी पोखियल निपायल ऐं वॾे कयल वण खे सुकाए लूसाटे रहिया हुआ। सिंधी साहिब खे न रुगो सिंधी अदब ऐं ज़ुबान जी फ़िक्र ऐं उने जो मुजस्मो ॾिठुमि, पर सिंध ऐं सिंधी क़ौमियत जो बि अहिड़ो आशिक़ ऐं परस्तार जो सॼी ॼमार सिंध, सिंधी माहौल ऐं सकाफ़त खां परे उत्तर प्रदेश में रही बि ज़ुबान ऐं 1 यूनिट जे मसइले ते एतिरो परेशान ऐं संजीदा हूंदो हुयो ऐं असां सां साथ ॾींदो हो जो उन वक़्तु पाण खे सिंध जा आलिम, दानिश्वर ऐं अज़ीम अदीब सॾाईंदड़ बि सोचे न पिए सघंदो। तनियनि में खां नई ज़िंदगी बि विसरी वेंदी हुई। जॾहिं मिलंदो पुछंदो, यार पोइ भला छा थींदो? छाजो? अड़े नादान, अञा नथो सम्झी? उहो पंहिंजो सिंध जो, सिंधी क़ौम जे कुझु कयो नौजवान, ख़ुदा जे वास्ते कुझु कयो, न त सफ़ाए हस्ती तां ख़तम थी वेंदी। सरकारी मरकज़ी मुलाज़िम हो त बि जशन रूह रिहान होशूअ जी वरसियुनि सिंधी शामुनि में शिरकत करण खां न मुड़ंदो हो। जॾहिं असांजा चङा भला नंढड़ा कीन जहिड़ा ऑफिसर टाह खाई भॼी वेंदा हुआ, तॾहिं बि झूनू पंहिंजे झूने थेले समेत हर जाइ हाज़िर नाज़िर हूंदो हो। उनजो सबबु शायदि क़ौम परस्त मज़हबी तालीमी इदारे ऐं जमायत जामिया मलिया ऐं जमियतुल उलमाए हिंद सां तालुक़ हो। हू बालजतीअ खां वेंदे उमिरि जे मोट ताईं दहलीअ में रहियो ऐं पाकिस्तान थियण बाद मोटी पंहिंजे माॻ आयो। हू पने आकिल जे हाले जी मशहूरु इल्मी मज़हबी इंडड़ घराणे जो फ़र्दु हो, जंहिं बुज़ुर्ग मौलवी हमादुल्ला जहिड़ा सही ऐं क़ौमी सोच रखंदड़ आलिम दीन पैदा कया। नंढड़ो हो जो दहली हलियो वियो। उते खेसि मौलाना ज़ाकिर हुसैन मरहूम साबिक़ सदर हिंदुस्तान जी कुर्बत, शफ़क़त ऐं तरबियत मिली। जामिया मलिया जे माहौल में तालीम पिराए वॾो थियो ऐं क़ौम परस्त आलमनि जी ख़िदमत में रहण जो मौक़ो नसीब थियुसि। उते ज़ाकिर हुसैन मरहूम जे चवण ते ई शादी बि कयाई ऐं जामिया मलिया में दर्स तदरीस जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियण लॻो। उन माहौल ई खेसि सियासी सोच ऐं क़ौम परस्तीअ जी सही राह ते आणे बीहारियो।
कौमपरस्तीअ जे जज़्बे सां सरशार, साम्राज दुश्मन, मज़हबी रवादारीअ जो पुतलो, आलिम फाज़िल हूंदे बि कॾहिं असां सां मज़हब ते बहस न कयाईं, न ई कॾहिं कंहिं सां उन मौज़ूअ ते विछड़ंदड़ ॾिठोसीं। दरअसल कम सवाल थोरी न खणण वारो, पर जेको सो थोरो करण वारो, आज़ाद ख़्याल ऐं सही जो नादिर नमूनो। नौजवाननि सां नौजवान त बुज़ुर्गनि सां बुज़ुर्ग असां मंझि कंहिं बि क़िस्म जे अहसास बरतरी या कमतरीअ जी झलक न ॾिठी। नई मंझि का ज़हनी मुंझारे ऐं कशमकश इनहिबिशन महसूस कई। रोज़े, निमाज़ ऐं मज़हबी रीतुनि रस्मुनि जो पंहिंजी जाइ ते पाबंद, पर असां सां राग रंग रंगीन ऐं शौक़ जे महफ़िलुनि में बि शामिलु। जे ज़िंदगीअ जो उहो बि हिकु रुख ऐं पहलू आहे, उन जे मुशाहिदे, मुताले, मज़े माण में कहिड़ा अरबा ख़ता। सखर या हैदराबाद में ईंदो हो या मेल मुलाक़ात थींदी हुई, या कराचीअ में कॾहिं का गरजाणी थी वेंदी हुई, छो जो 1 यूनिट खां पोइ कराची अदबी ऐं सकाफ़ती सरगर्मियुनि जो ख़ासि मर्कज़ न रही हुई। त पंहिंजूं नौजवानीअ वारियूं महफ़िलूं लॻंदियूं हुयूं ऐं उन्हनि में मौलवी साहब जी शिरकत लाज़मी शर्त हूंदो हो। हू पहिरियां त उमिरि ऐं थक सबबु इनकार कंदो हो, पोइ असांजे ज़िद ते चवंदो हो, चङो भला यार थी वञे, हमें यारां दोज़ख, हमा यारां दोज़ख, हमा यारां बहिश्त। पीर अली मोहम्मद राशिदी मनीला ऐं बाद में चीन जे सफ़र ते वियो त कराचीअ में अक्सर अहिड़ियूं कचहरियूं कंहिं होटल या नाइट क्लब बजाए संदसि गार्डन में लारेंस रोड वारे बंगले अमीन विला में हुसैन शाह वटि थींदियूं हुयूं। उतां मौलवी साहब जो घर तंहिं वक़्तु हू पाकिस्तान क्वार्टर्स में रहंदो हो, सॾ पंध ते हूंदो हो। हुसैन शाह जे नौकर खे मोकिलण जी देरि हूंदी हुई, जो दर खड़काए रुगो असांजी सिंधीअ में लिखियल चिठी जाइ ते पुॼाए ईंदो हो। मौलवी साहब सिक कचहरीअ में पुराणे नाते जो एतिरो त उसाटियल जो अधु कलाक में अची रिवायती लिबास में सवाइ थेले जे असां सां अक्सर मां, अयाज़, रब्बानी ऐं हुसैन शाह हूंदा हुआसीं, अची शामिलु थींदो हो। नौकर खे उन करे मोकिलींदा हुआसीं जो असांखे चाची सुञाणे वई हुई ऐं हिकु ॿ दफ़ा वञण ते उहे छिड़िमूं ॾेई मौलवी साहब सां मिलण दारां मोटाए छॾियो आई त पाण त जवान आहियो, हिन वीचारे कुराड़े खे बि अधु राति ताईं विहारे था छॾियो। वीचारो सॼो ॾींहुं त आराम न करे, राति जो बि नथा सुम्हणु ॾियोसि। सचुपचु त कॾहिं कॾहिं त असुर जी बांग सां उथंदा हुआसीं। हुसैन शाह खेसि सॾींदो ई क़ाइदे आज़म हो, जंहिं ते हू चिड़ी चवंदो हो, छो था मूं ते उहो नालो रखो। उन ते हुसैन शाह वराणींदो होसि, पाकिस्तानी क़ौम जा क़ाइद हुजो न हुजो, पर असांजे अदब जा क़ाइदे आज़म ज़रूरु आहियो। हू खेसि सही बि जिना जियां अंग्रेज़ीअ में करण जी सलाह ॾींदो हो त सही अब्दुल डब्ल्यू सिंधी करे। अॼु असांजो चाचो ज़ोरावर, ॾुखी ऐं नासाज़गार हालतुनि में सिंधी अदब जी रहनुमाई करण वारो क़ाइद ऐं हुसैन शाह जो अब्दुल डब्ल्यू सिंधी असां वटि न रहियो आहे। असांजी नई नसुल खे शायदि संदसि अज़ीम किरदार जी त छा, पर पूरे नाले जी बि ख़बर न हुजे। पर सिंधी अदब जी तारीख़ ऐं तरक़ी पसंदि अदब जी हलचल दस्तावेज़नि में हिन जो नालो निशान बर ऐं अमर रहंदो ऐं आहे। हिन न सिर्फ़ु महिराण टिमाही जारी थियण खां अॻु तरक़ी पसंदि अदब ऐं अदीब जी हिमत अफ़ज़ाई कई ऐं उन तहरीक जो मुकमिल साथ ॾिनो, पर महिराण खां पोइ बि संदसि रवैये, किरदार ऐं पॉलिसीअ में का तब्दीली कान आई। पर जेको सो संदसि किरदारु वधीक अहम ऐं साफ़ थींदो वियो। मरकज़ी सरकार जी इतलात खाते जे प्रचारक रिसाले हुअण जे बावजूदि सवाइ हिकु ॿिनि सरकारी तस्वीरुनि ऐं नंढनि मज़मूननि जे, हिन रिसाले में बि मौलवी साहब सिंधीअ जी तरक़ी पसंदि अदब जी उहा तर्जमानी कंदो रहियो जा उन खाते जे उर्दू रिसाले में त छा, पर असांजे गैर सरकारी सिंधी क़ौमी रिसालनि ऐं अख़बारुनि में बि कान थींदी हुई, सवाइ महिराण जे, जंहिंजी वाग बुज़ुर्ग साथी मोहम्मद इब्राहिम जोए जे हथ में हूंदी हुई। तबक़ाती जिदोजहद, समाजवाद, साम्यवाद, क़ौमियत ऐं जमहूरियत जे मौज़ूअनि या उन जे पस मंज़र में लिखियल अदब मौलवी साहब ॿुधाइण ऐं ख़बरदार करण जे बावजूदि उहो चई शाया करे छॾींदो हो, ज़ोरावर ॾिठो वेंदो। नौकिरी खसींदा ई
पंहिंजो रिसालो कढंदासीं ऐं जॾहिं नई ज़िंदगीअ मां मोकिलाणी थियसि त केतिरनि ई दोस्तनि साथियुनि वटि वियो, हिमत कयो, वांदो वेठो आहियां, रिसालो कढो, बिना मुआवज़े कमु करण लाइ तयारु आहियां। पर असांजी क़ौमी बेहसीअ वरी खेसि पंहिंजे पुराणे इदारे जामिया मलिया में वञण ते मजबूर कयो। जा मरहूम ज़ाकिर हुसैन जे नंढे भाउ डॉक्टर महमूद हुसैन तारीख़ जे आलिम ऐं कंहिं वक़्तु पाकिस्तान जे मरकज़ी वज़ीर तालीम मलीर में क़ाइमु कई हुई। नई पुराणी तरक़ी पसंदि ऐं रुजत परस्त जी महाज़ आराईअ में मौली साहिबु असांजो साथ ॾिनो ऐं जो हिमत जो मुज़ाहिरो कयो सो सिंध जी तारीख़ कॾहिं बि न विसारींदी। पंहिंजे कुदन करतूतनि सबबि मोहन कहिड़ा मामरा रशीद लाशारीअ खे ईस्टर्न फिल्म स्टूडियो मां कढियो वियो त मौलवी साहिबु मथसि रहम खाई पाण वटि असिस्टेंट एडिटर करे रखायो। बसि पोइ त ॼण नांग पालियाई, घर में चुगलखोर विहारे छॾियाई। रुजत परस्त साज़िशी टोले सां गॾिजी मौलवी साहिब जे ख़िलाफ़ु मुनाफ़िकीअ जो मुज़ाहिरो कंदे उहे गुमनाम दरख़्वास्तूं इल्ज़ामनि ऐं तहमतुनि सां लबरेज़ करणु लॻो पाण उन उहिदे ते पहुचण लाइ। जो सॼण त छा, पर दुश्मन ख़िलाफ़ बि जेकर को कोन करे, पर उहो मौलवी साहिब जो माज़ी ऐं मज़हबी पस मंज़र हो जो उन्हनि लोॾनि ऐं गर्दिशुनि मां न रुगो सलामत निकिरी आयो, पर उन जी बि मोकल करायाई। हिकु सियासी मज़हबी जमायत जी पुष्ट पनाहीअ ते ही क़ौम जो गद्दार टोले जी तरक़ी पसंद ऐं वतन दोस्त अदीबनि ख़िलाफ़ु कुफ़र, पाकिस्तान दुश्मनीअ, कम्यूनिज़म ऐं भारत जे एजेंट हुअण जो इल्ज़ाम तराशियूं कंदो हो, दरख़्वास्त कंदो हो, मज़मून लिखंदो हो, बयानबाज़ियूं कंदो हो ऐं इश्तिहारबाज़ी कंदे हू उन्हनि में असां नौजवाननि ऐं पुराण तरक़ी पसंद अदीबनि सां गॾोगॾु जे ॿियनि बुज़ुर्गनि जा नाला बि शामिलु कया वेंदा हुआ, तन में राशिदी, मौलाना गिरामी, डीपलाई ऐं चाचे ज़ोरावर जा नाला पेश हूंदा हुआ। उहा उन्हनि क़ौम जे दुश्मननि जी कम अक़ली हुई या असांजी ख़ुशनसीबी जो उन्हनि नामियारनि आलिमनि ऐं मोरखनि जे नालनि जे तुफ़ेल न रुगो असां अक्सर सरकारी कहर ऐं गज़ब खां बची वेंदा हुआसीं, पर उन्हनि बुज़ुर्गनि जी मज़हबी, इल्मी ऐं तहक़ीक़ी ख़िदमतुनि जे करे आम पढ़ियल ॻढ़ियल सिंधी आम तरह ऐं अदब पढ़ंदड़ या अदब दोस्त ख़ासि तरह उन जे इल्ज़ाम ते कनु ॾियण बजाए जेको सो उन्हनि खां बदज़न थियणु लॻो ऐं असांजे अभ्यास में दिलचस्पी वठणु लॻो। मुंहिंजो त ख़्यालु आहे त सिंध में तरक़ी पसंद अदब तहरीक खे वधाइण ऐं मक़बूल आम करण में तरक़ी पसंदनि जी मुस्बत किरदारु जेतिरो ई या उन खां की क़दुरु घटि हिसो रुजत परस्तनि जे नादानीअ वारो मनफ़ी ऐं मुतसिबाणू किरदारु बि रहियो आहे। मां त उन्हनि ॾींहंनि में अक्सर अयाज़ खे चवंदो हुउसि, उनकी दुआएं दो साज़िशें की तुम्हें कातिल बना दिया। ख़ैर उहो हिकु अलॻि किताब या तारीख़ी दस्तावेज़ जो मौज़ू आहे जंहिंमें पिणु अब्दुल वाहिद सिंधीअ जो ज़िक्र अणटर हूंदो। हिते ॻाल्हि चाचे ज़ोरावर जी पए थी। संदसि सियासी सुञाण दूर अंदेशीअ जो छा चइजे, ॾिसण में ॼण सियासत जो अखर न ॼाणे, पर जा अॼु सिंध जी सियासी सूरत हाल आहे, समाजी ऐं सकाफ़ती मांधाण आहे ऐं जो कुझु बेदारीअ जो मुज़ाहिरो असीं हाणे करे रहिया आहियूं उन सूरत हाल जी पेशनगोई ऐं अमल लाइ सॾु पुकार ऐं पचार सिंधी साहिबु अॼु पंहिंजी जिस्मानी मौत खां 10 साल खनि अॻु ज़हनी मौत ताईं कंदो रहियो। गुज़िरियल ॾाको सालनि खां दिमाग़ी ऐं ज़हनी तौरु सालिम न रहियो हो। हू हसास जज़्बात ऐं पुरखुलूस हो। सदमे पुठियां सदमा, ज़ुबान, क़ौम ऐं सभ खां वधीक नई ज़िंदगीअ जे ख़तमु थियणु सही न सघियो ऐं नज़रुल इस्लाम जियां ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो। जिते मिलंदो हो उते ख़दशा ऐं उहा ई तलक़ीन ऐं अॼु असां वटां उन पारस जो वजूद ऐं ख़ाकी जिस्म बि खजी वियो जंहिं असां पारनि केतिरनि ई लोह जे टुकड़नि खे सुञे सोन करे छॾियो। सिंधी अदब जी तारीख़ खे नाज़िक ऐं तबाह कुन मोड़ तां बचाए वठी आयो। तरक़ी पसंद अदब जे निपाज ऐं ओसर में लाफ़ानी किरदारु अदा कयो जो पंहिंजी जाइ ते सिंधी अदब जो हिकु दौरु हुयो। अफ़सोस रुगो उहो आहे त सिंध सरकार त ठहियो, पर असांजे नीम सरकारी ऐं गैर सरकारी अदबी ऐं सकाफ़ती इदारनि बि उन्हनि अहसासनि ऐं जज़्बनि जो इज़हार बि न कयो जो गैर अवामी ऐं गैर फितरी क़ौमी ज़ुबान जे हुन खां घणो घटि अदबी शख़्सियत जी वफ़ात ते सरकारी ऐं नीम सरकारी इदारनि तरफ़ां कयो वेंदो आहे ऐं कयो वञे हा।
काल गॾियोसीं कापड़ी जहिड़ो माह मुनीर, फैज़ फिराक फ़कीर जोगी जाॻाए वियो। शाह लतीफ़। रोज़ाना हिलाल पाकिस्तान, कराची।